नबी आखिर ज़मा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासादत जो ॾींहुं सॼी दुनिया जियां नोंदरो में बि निहायत अक़ीदत ऐं एतराम सां मल्हायो वियो। जश्न ईद मिलादुल नबी जे मौक़े ते मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतुनि पारां सैयद गुलाम मुर्तज़ा राशिदी, यासिर राशिदी, आबिद हुसैन चन्ना, हाफ़िज़ बरकत कट ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जश्न मिलाद जे सिलसिले में वॾी रैली कढी वई। रैलीअ में शामिल सवें आशिक़ाने रसूल खे हथनि में सावा झंडा खयल हुआ जेके नाते रसूल मक़बूल ते झूमंदा शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां मार्च कंदा बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब खां थींदा अल मुस्तफ़ा ईदगाह वटि इख़्तिताम पज़ीर थिया। जॾहिं त जश्न मिलादुन नबी जे मौक़े ते मस्जिदुनि मदरसनि में महफ़िल नाज़ूं तक़रीबूं कोठाई वियूं ऐं हंधनि हंधनि ते दावत मिलाद जा बंदोबस्त पिणु कया विया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे रैलीअ में शरीक आशिक़ रसूल जो चवणु हो त मुस्तफ़ा जी आमद जे सिलसिले में हीउ जेको ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे, इहा मुस्तफ़ा जी जेकॾहिं पैरवी बि आहे। मुस्तफ़ा जी आमद जे ख़ुशीअ में असां मुसलमाननि ते फ़र्ज़ु खऊं, पर अवलीन फ़र्ज़ु आहे जेका महबूब जी ख़ुशीअ सां मल्हायूं था ऐं हर मुसलमान खे मल्हाइणु खपे। असां पाकिस्तान जी गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं तव्हांजे हिन आवाज़ चैनल जे प्लेटफॉर्म तां त पाकिस्तान जी गवर्नमेंट फिलफूर जेको आहे उहो फ्रांस सां पंहिंजा सिफ़ारती तालुकात ख़तमु करे ऐं हिते जेको सिफ़ारत खानो आहे उनखे फ़ौरन बंदि कयो वञे। इन्हनि ज़ालिमनि, इन्हनि काफ़रनि यहूदियुनि खां असां जेके बि लाॻापा आहिनि, उहो तिजारत जो हुजे मामिलो, चाहे ॿिया को सियासी मामिलो हुजे, उहो सभु ख़तमु करे अलहदा थी करे असां खां बाइकाट कयूं। 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते नोंदरो जे शहरनि सियासी समाजी धुरियुनि फ्रांसीसी शयुनि जे ख़रीदारी जो बाइकाट कंदे सॼी दुनिया जे मुसलमाननि खे फ्रांस जे शयुनि जो बाइकाट करण जी पिणु अपील कई आहे। उन सां गॾु पाकिस्तान हुकूमत खे फ्रांस सां सफ़ारती तालुकात ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे। जॾहिं त मुसलमाननि खे पिणु अपील कई आहे त हुज़ूर जे ॾसियल वाट ते अमल करण सां ई हू ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारे सघनि था। आया ज़मीन पे तू कुरान लाया, दुनिया पे रहमत बन कर छाया, दुनिया को तूने दीन सिखाया, रंगो ज़बां का फर्क मिटाया। तुझको पुकारे हर ज़बां मोहम्मद मुस्तफ़ा, शम्सुल ज़ुहर, खैरुल वरा, या मुस्तफ़ा, या मुस्तफ़ा।